सिंध के माण्हुनि खे सामी जादूगर के फितने का बचाइण लाइ हज़रत शहीद अब्दुल रहीम गरोड़ी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो। इहा जंग किथे ऐं कीअं लॻी, रिपोर्ट कर रहियो आहे इरफान बुगियो ऐं असद शाह। 200 साल पुराणो ही निम जो वेकरो वण उन जंग जो अकेलो शाहिद है, जेका सच ऐं कूड़, हक़ ऐं बातिल विच में अछड़े थर जे हिन मैदान ते लगी हुई। फतेह त नेठ हक़ ऐं सच जी थी, पर सिंध जे माण्हुनि खे हिकु जादूगर जी गुमराहीअ खां बचाइण लाइ हिकु मर्द मुजाहिद जामे शहादत नोश करे पंहिंजो सिर घोरे वियो। अछड़े थर जी वीरान भिटुनि में उन फिटल शहर जा आसार अञा बि मौजूदु आहिनि, जिते गरहोड़ खां हिकु मुजाहिद पंहिंजनि साथियुनि समेत ततगर सामी जादूगर जो अंत आणण लाइ पहुतो हो। हज़रत शहीद अब्दुल रहीम गरहोड़ी रहमतुल्लाह अलैह ततगर सामी जादूगर जो ख़ात्मो करण बाद वक़्त जे वेरनि हथां हिन ई जाइ ते शहीद कयो वियो। जॾहिं गिरोड़ शरीफ़ मां पाण निकिता थे, चवनि था त हुन जूं न्याणियूं आयूं जिन पाक किताब जो वास्तो ॾिनो कि बाबा हू दत्तगर सामी जेको आहे वॾो ज़ालिम आहे ऐं सुठो न आहे, तव्हां न मञो। त पोइ अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह चयो, ॻोरा ॿेई पार। हीअं हैरत में पियो त आउं जहाद खे तरजीह ॾियां या हिन पंहिंजे न्याणियुनि वारे हिन ॻाल्हि खे तरजीह ॾियां, पर पोइ चयईं त कलाम पाक में जहाद जो हुकुम आहे, इन करे आउं जहाद खे तरजीह ॾियां। हज़रत अब्दुल रहीम गरहोड़ी सादला मंगरे जे घर 1152 हिजरी धारा रानीपुर में जन्म वरितो। हू 5 वरनि जो हो जो संदसि वालिद चोटियारियुनि जे मशहूर आलिम दीन मियाँ मुबीन कीरे जे मदरसे में खेसि पढ़ाइण लाइ छॾियो। अब्दुल रहीम गरोड़ीअ जो कुटुंब अॻी रानीपुर खां मीरपुखा ज़िले जे हाणोके तालके सिंधड़ीअ जे इलाइक़े गरोड़ ॾांहुं लॾ पलाण करे चुको हो, पर उन खां अॻु टंडो अलायार समेत ॿियनि इलाइक़नि में बि कुझु वक़्त लाइ क़याम पज़ीर थियो। शहीद अब्दुल रहीम गरहोड़ी न रुॻो आलिम दीन पर तमामु भलोड़ शाइर बि हो। संदसि अॻ कथियुनि ते ॿधल शाइरी मुहावरनि जी सूरत में सॼी सिंध में अॼु बि ॻाई वेंदी आहे। खिपरे शहर खां भिटुनि विचां लॻभॻि 60 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते वाक़िअ ही इलाइक़ो अॼु बि सामीअ जी मढ़ीअ जे नाले सां मशहूरु आहे। हीउ इलाइक़ो सांगड़ ज़िले जे तालके खिपरे जी यूनियन काउंसिल बांको चानियो में अचे थो, जिते तॾोको निम जो वणु, पुराणो खूह, शहीद अब्दुल रहीम गरोड़ीअ जो तकियो, खजिन जो बाग़ ऐं मुसाफ़िर खानो अॼु बि मौजूदु आहिनि। हीउ इलाइक़ो अक्सर करे वीरान ई रहंदो आहे। हिते जी हवाउनि में तजसुस अॼु बि बाक़ी आहे। हिते थियो छा हो, हिकु अजीब ऐं छिरकाईंदड़ हक़ीक़त हिननि भिटुनि में अॼु बि मदफ़ून आहे। हिते हिकु अजीब जंग लॻी हुई। थियो छा जो जॾहिं नंढो खंडु 2 टुकर न थियो हो, तॾहिं बाड़मेर वारे इलाइक़े मां ततगर सामी नाले हिकु जादूगर अछड़े थर जे हिन इलाइक़े खे थाक बणाए माण्हुनि खे जादूअ वसीले बहकाईंदो रहियो। ॾिसंदे ई ॾिसंदे सॼी सिंध जे केतिरनि इलाइक़नि जा माण्हू सामीअ जे जादूअ में गिरफ़्तार थी विया। ॾंद कथाउनि मूजिबि सामी जादूगर जैसलमेर ऐं बाड़मेर मां जादूअ वसीले पथर घुराईंदो हो, जेके जादुई तरीक़े सां घिसकंदा संदसि मढ़ीअ ताईं 100 किलोमीटरनि जो मुफ़ासिलो तय करे पहुचंदा हुआ। उहे पथर घिसकंदा ईंदा हुआ, जीअं रिढनि जो धण पियो अचे न। असां हालांकि अकुल में इहा ॻाल्हि कोन थी अचे। रिवायतुनि मूजिबि सामी जादूगर माण्हुनि खे दीन तां भटकाइण लाइ जादुई तरीक़े सां खाद खोराक किश्तीअ वसीले संदन दरनि ताईं पहुचाईंदो हो। वहम विसोड़ियल माण्हू घर वेठे अहिड़ी सहूलियत मिलण ते सामीअ जे शहर में वठिजंदा विया ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे अछड़े थर जी भिटुनि में सामीअ जी वीरान मढ़ी आबाद थींदी वई। सामीअ जो जादू जीअं जीअं वधंदो वियो, तीअं तीअं माण्हुनि जा कटक संदसि मढ़ीअ ते पहुचंदा विया। हिकिड़ी किश्ती हूंदी हुई हुनजी पत्थर जी, जेका हींअर ख्वाजा मोहम्मद ज़मान लोहारी वारी दरगाह शरीफ़ ते मौजूदु आहे, रखी आहे, ऐं ॾिसी आयो आहियां। उन खे जादू जे ज़ोर ते उमाणींदो हो। उहो ॻोठ सॼे में वेंदी हुई, घर घर वञी लहंदी हुई। उतां पोइ मानी पाणी चांवर जेका शइ बि हूंदी हुई उहा उनखे मिलंदी हुई। सामीअ जी मढ़ीअ भरिसां वाक़िअ खजिन जो ही अधु फिटल बाग़ ओतिरो ई क़दीम आहे जेतिरी सामीअ ख़िलाफ़ु जंग पुराणी आहे। हीउ इलाइक़ो ॾूराहो ऐं वीरान हुजण सबबि ॿियनि जायुनि वांगुरु हिन तारीख़ी बाग़ जी बि का सार संभाल नथी कई वञे। निम जे हिन वण बाबति ॿुधायो वञे थो त हीउ 100 साल पुराणो वणु आहे। गरोड़ी साहब ऐं सामीअ विच में जंग वक़्तु बि हीउ वणु बीठल हो, पर असुलु वणु बाद में किरी पियो, जंहिंजे थुड़ मां हीउ हाणोको वणु फुटो। तारीख़ जे हिन अहम वाक़े बाबति कंहिं बि सतह ते तहक़ीक़ न थी सघी आहे।
जंहिं करे हिन माॻ ऐं जंग बाबति ॾंद कथाऊं ऐं रिवायतूं गर्दिश कंदियूं रहनि थियूं। कुझु माण्हुनि जो चवणु आहे त जंग जे नतीजे में सामी जादूगर मारिजी वियो हो, पर कुझु मौरख उन ॻाल्हि खे रद्द कंदे चवनि था त सामी जादूगर जंग जो मैदान छॾे फ़रार थी वियो हो। असांजो अंदाज़ो आहे त फ़रार थी वियो, मारिजी कोन वियो। मारिजी वञे हा त किथे ॾेवरी हुजे हा, किथे हुनजी क़बर या का शइ हुजे हा, फ़रार थी वियो। पोइ शहर खे बाहियूं लॻियूं, शहर में भाॼ पई, माण्हू हिकिड़ो हिकिड़ो थी वेंदा रहिया। उते हिकु कंडे जे वण हेठि वेही बिस्मिल्लाहिर रहमान रहीम करे अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह मस्जिद शरीफ़ तामीर करण जो कमु शुरू कयो। जंग जे ख़ात्मे जे कुझु ॾींहंनि बाद हज़रत अब्दुल रहीम गरोड़ीअ मथां कुझु माण्हुनि हमिलो कयो, जंहिंजे नतीजे में हू ज़ख़्मी थी वियो ऐं कुझु ॾींहंनि बाद शहीद थी वियो। त टे क़िस्म जा माण्हू, टिनि ज़ातियुनि जा माण्हू आया, हथियार पंहिंवार अजरकिन में या हिन में लिकाए आया। चयूं असां अब्दुल रहीम गिरोड़ीअ सां मुलाक़ात करणु आया आहियूं ऐं हुनजे अक़ीदतमंद आहियूं। पोइ वेझा आया जेॾी महिल, पोइ कपिड़ा हटाए वार कयऊं शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह ते। पोइ पाण शहीद थिया। चवनि था त हिकु ॿ ॾींहं पाण अञा ज़िंदा बि हुया। इन विच में कुझु कलमात चयाऊं, के बैत चयाऊं या के पेशन गोयूं चयाऊं। सिंधड़ी तालके जे इलाइक़े गरोड़ शरीफ़ में वाक़िअ ही दरगाह शहीद अब्दुल रहीम गरोड़ीअ जी आख़िरी आरामगाह आहे। अफ़सोस जो हक़ ऐं सच ख़ातिर पंहिंजी जान जो नज़रानो ॾींदड़ हिकु अरड़े इंसान खे सरकार विसारे छॾियो आहे। कैमरामैन यासिर कुराई, अज़ीज़ हालेपोटे ऐं साथी रिपोर्टर असद शाह सां गॾु इरफान अली बुगियो, आवाज़ न्यूज़, अछड़ो थर।